मन प्याला ज़हर दा पीसां बेदना थीसां मर वेसां तुर सड़ वेसां ना घर नाल गडी सां बेदन थीसां तै बिना महबूब साईं हुण के यार में जी सां बेदन थी। प्यारा दोस्तों अर्दा त शायर अनवर कमरानी अग में चयो ए घिची केंदे पियो दी नहीं अज मां कयाऊं उन कलाम जो यानी किस्त नंबर बियो ॿुधाईंदुस पर हिकिड़े मिसरे में चयो हुयाई त अगर जे महबूब साईं मूंखे जले त सॼी ज़िंदगी न मोटंदुसि हिन शहर में। ईअं ई थियो महबूब आशिक खे झलियो त अॼु खां वठी मुंहिंजे शहर में न रह ऐं न अच हलियो वियो। आशिक महबूब जो चवण वठंदे ऐं उहा घटी उहो शहर छॾे हलियो थो वञे। अर्दा हिन कलाम लाइ असांखे फरमाइश आहे मोरे खां इलाही बख़्श ज़रदारी पोड़ो शीदी मुमताज़ विस्तड़ो कुनल ज़रदारी हाजी गुलाम मुस्तफ़ा ज़रदारी अमीर अली फौजी ज़रदारी रईस अकरम खान ज़रदारी उस्ताद मोहम्मद उर्स मशहूरी नवाब अली ऐं सिकंदर अली सुरीह जी। ए घटे अज सटे पिया वेंदा इथों लडड़ा पटी पिया वेंदा कोन वापस आसां वञ पाही कासां ए घटे अज सटे पिया वेंदा इथों लडड़ा पटी पिया वेंदा कोन वापस आसां वञ पाही कासां ए घटे अज सटे पिया वेंदा। पाही कासां ए घटे अज सटे पिया वेंदा इथों लडड़ा पटी पिया वेंदा उन वापस आसां वञ पाही कासां ए घटे अज सटे पिया वेंदा। पाही कासां ए घटे अज सटे पिया वेंदा इथों लडड़ा पटी पिया वेंदा उन वापस आसां वञ पाही कासां ए घटे अज सटे पिया वेंदा।
वो आशिक न आहे जंहिंखे महबूब झले तूं न अच ऐं वो वरी बि रहियो पियो हुजे। बहरहाल महबूब जो चवणु मञणु घुरिजे। महबूब खणी चवे त खूह में टप ॾे कर्म ॾियणो पवंदो। मधु साहब सही आहे न? हुकुम महबूब दा थी वञे होवे आशिक न आख्या मने ओ आशिक कहा गोली मारण जहा ओ आशिक कहा गोली मारण जहा इहो होता दी प्यावेदा उन वापस आसा वञो पाही खासा ए घटे अज सटे प्यावेदा इथू लडड़ा पति प्यावेदा उन वापस आसा वञो पाही खासा ए घटे अज सटे प्यावेदा शहर का फरमाशूं आहिनि। जमादार अमीर बख्श मंगी, सैयद अमीर अली शाह ऐं नंढड़ो तालिब हसन शाह, मुकरारी खां चाचो टूह खान ज़रदारी, उस्मान खोसो, मोरे खां दोदो सुमरो, हाकिम अली पीरियो, माशूक अली सोलंगी, नूरुद्दीन उमरानी, अली असगर चवाण ऐं शाहबाज चवाण। भली दिल पर दी दिलड़ी ठरे संबरानी बचे या मरे दिल पर दी दिल ठरे कंबरानी बचे या मरे। महबूब त हर हालत में राजी रहे। आशिक की आई कोशिश होती है मां पंहिंजे महबूब के पाण खां राजी रखां। भली दिल पर दी दिलड़ी ठरे कंबरानी बचे या मरे कसम चाहते अहम कितनी नारी अहम कसम चाहते अहम कितनी दाढ़ी अहम सुखन पूरा किती प्यावेदा कौन वापस आसा वञो आई खासा ए घटे अज सटे प्यावेदा इथू लडड़ा पति प्यावेदा कौन वापस आसा वञो आई खासा ए घटे अज सटे प्यावेदा ए घटे अज सटे प्यावेदा ए घटे अज सटे